अदाई कहाणी कंगल राणी। हिकिड़ो बादशाह हूंदो हो। बादशाह त पाण अल्लाह पाक आहे, पर हिन कूड़ी दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह जा 7 पुट हुआ। 7 पुट हुआ। पुट अॼु नंढा सुभाणे वॾा। तॾहिं बादशाह के पंहिंजे पुटनि जी परणाइण जी अची गणती लॻी। बादशाह सोचियो हयाती ते को इतबारी कोन्हे, पंहिंजे पुटनि खे पंहिंजे हथां परणायां, ख़ुशी कयां। हिकु ॾींहुं वज़ीर खे घुराई, पंहिंजे वज़ीर खे दरबार में घुराए सलाह कयईं। खेसि चयईं, पंहिंजे वज़ीर खे चयईं, शहज़ादनि जी मिटी माइटी उन बादशाह सां कंदासूं जंहिंखे 7 धीअरूं हूंदियूं। उन बादशाह सां शहज़ादनि जी मिटी माइटी कंदासूं। पोइ वज़ीर नाणे जा खच्चर भराए केसि कंहिं अहिड़े बादशाह जी ॻोल्हा करण ऐं ॾस लहण लाइ मोकिलियूं। वज़ीर घुमंदे घुमंदे हुरींदो हकलींदो हिकु बादशाही में अची निकितो। पहिरें बादशाही में अची निकितो, मगर उते संदसि मन जी मुराद पूरी न थी। अहिड़े तरह 6 बादशाहियूं घुमियूं, पर किथे बि संदसि मतिलबु पूरो न थियो। आख़िर घुमंदे घुमंदे हकलींदो हुरींदो हकलींदो 7 बादशाही में अची निकितो। 7 बादशाही में अची निकितो। जॾहिं शहर में आयो, तॾहिं हिकिड़े धूती खे हथ करे उन धूती खे इनाम इकराम ॾेई खानसि उते जी बादशाह जी औलाद जी निस्बत पुछियईं। जंहिं चयुसि, हिते जे बादशाह खे 7 धीअरूं आहिनि, जे हूअं त सभु हुसन में हिक ॿिए खां वधीक आहिनि, पर उन्हनि मां वॾी शहज़ादी कननि खां ॿोड़ी ऐं ज़बान खां गूंगी आहे। हिन बादशाह जी उहा मर्ज़ी आहे त 7 शहज़ादनि जी कहिड़ी बादशाह जे 7 शहज़ादनि सां शादी थिए त चङो। धूती खां ही ख़बर 4 हथ करे वज़ीर बादशाह जी कचहरी में आयो। अची बादशाह सां मुलाक़ात कई। भरियल दरबार में उन बादशाह जो वज़ीर हिन खां अहवाल वठण लॻो, छाकाणि त उते जो रवाज हो त वज़ीर खां अहवाल वठे ऐं बादशाह खां। पर हिन वज़ीर खे अहवाल न ॾिनो ऐं चयईं, वज़ीर खे चयईं, मां बादशाह खे पंहिंजो अहवाल पाण ॾींदुसि। जॾहिं कचहरी ख़तम थी, तॾहिं बादशाह खे चयईं, वज़ीर बादशाह खे चयो, मां अव्हां सां पंहिंजो अहवाल रूबरो कंदुसि, तंहिं लाइ मूंखे इजाज़त मिले। बादशाह खेसि इजाज़त ॾिनी ऐं हिन अवल पंहिंजे बादशाह तरफ़ां ॾिनल सूखड़ियूं ऐं सुगातूं संदसि आॾो रखियो ऐं पोइ पंहिंजी अचण जो मतिलबु बयानु कयईं। बादशाह वज़ीर जो पूरो अहवाल खां वाक़िफ़ थी ख़ुशि थियो। खेसि चयईं, वज़ीर खे चयईं, शहज़ादनि जूं तस्वीरूं ॾेखार। जे हिन बादशाह खे ॾिनूं ऐं उते वज़ीर बि बादशाह खां 7 शहज़ादनि जूं तस्वीरूं तलब कयूं। जे बादशाह बि खेसि ॾिनूं। पोइ बादशाह ऐं वज़ीर पाण में संगाबंदी जूं ॻाल्हियूं पकियूं कयूं। आख़िर वज़ीर बादशाह खां मोकिलाए शहज़ादियुनि जे तस्वीरूं खणी पंहिंजे वतन वरियो। अचण सां पंहिंजे बादशाह खे मुबारकूं ॾेई तस्वीरूं अॻियां रखाईंसि, जेके बादशाह ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। वज़ीर बादशाह खे ॿुधायो त 6 बादशाहियूं रुलियुसि। तंहिंखां पोइ मस वञी 7 बादशाही में ही 7 शहज़ादियूं ॾिठुमि। जे हूअं त 7 हुसन में लासानी आहिनि, पर वॾी शहज़ादी अलबत्ता कननि खां ॿोड़ी ऐं ज़बान खां गूंगी आहे। बादशाह ही ॻाल्हि ॿुधी कुझु वीचार में पइजी वियो, पर लाचार बि का वाह न ॾिसे। सभिनि सां सलाह करे मुक़ररु तारीख़ कयईं ऐं हिन बादशाह ॾांहुं बि निस्बत पैगाम ॾियारे मोकिलियईं, जो हिन पिण वॾी ख़ुशी सां क़बूल कयो। शादी जो तारीख़ बदिजी वियो। उन तारीख़ ते बादशाह वज़ीर ऐं अमीर अमराज झंझ करे उथी हलिया, मगर बादशाह जे वॾे शहज़ादे हलण खां इनकार कयो। आख़िर हिन खे रीए रेबी कंहिं तरह सां पाण सां वठी हलिया। उते खेसि वञी परणायूं। शादी करण खां पोइ शहज़ादो पोयां पेर करे उतां वठी भॻो, मगर वज़ीर खेसि वठी आयो। जॾहिं शहज़ादो मोटी आयो, तॾहिं संदसि ससु नाराज़ थी खेसि चयो, मुंहिंजी धीउ का कोजी आहे या काणी जो हिन खां एतिरो पियो भॼे। तूं पंहिंजी शिकिल ॾिस, तूं को मुंहिंजी धीउ खां वधीक सुहिणो आहीं छा? मुंहिंजी हिन लुॾ शहज़ादी
का फ़क़ति हिकिड़ी कंगल राणी सां वधीक आहे। बाक़ी ॿिनि सभिनि खां मुंहिंजी धीउ वधीक सीण ऐं सुहिणी आहे। उते शहज़ादे चयो, तुंहिंजी धीउ जो परिणियो आहियां सो उहा बि क़बूल अथमि, पर मां कंगल राणी सां ज़रूरु शादी कंदुसि। उतां सवरनि मां ई शहज़ादो घोड़े ते चढ़ी अकेलो ई अकेलो कंगल राणी जी ॻोल्हा में निकिरी पियो। वरींदो अकलींदो हिकिड़े जबल जे भरिसां अची निकितो। उते ॾिसे जबल ते ॾिसे त हिकिड़ो घरु आहे, मगर उन जो दरवाज़ो बंदि आहे। ही दर खोले अंदरि वियो त हिकिड़ी देह सुम्हियल नज़र आयसि, हिकिड़ी देह सुतल नज़र आयसि, जंहिंखे ॾिसी बीही रहियो। जॾहिं देह पासो वरायो तॾहिं डोड़ी मामा मामा करे वञी भांकुर पातईसि। देह खे भांकुर पाए उते देह चयसि, जेकॾहिं मामा न करी हा त सिरे जहिड़ा दाणा करे छॾिया हा, पर हाणे ठहियो, छो जो भाणे जा शींहं के प्यारा आहिनि। हाणे चओ जेको चवणो हुजे। उते शहज़ादे चयुसि, मूंखे अलाह जो ॾिनो सभु को आहे, पर कंगल राणी जी परपुट आशिक आहियां, तंहिंजो ॾस ॾे। तंहिं ते दे चयुसि, कंगल राणी जे करे त गोॾनि में गाह बि ॼमी वियो अथमि। मूंखे कंगल राणी जी का ख़बर कान्हे, बाक़ी अॻिते मुंहिंजो ॿियो भाउ अथई, उन खां का ख़बर हूंदी त उहो तोखे ज़रूरु ॾींदो। उनखे मुंहिंजा सलाम वञी ॾे त हू तुंहिंजी मदद कंदो। उहो शहज़ादो उन खां ॾस पतो ऐं निशानी वठी मोकिलाए उती अॻिते हलियो। थोरे घणे ॾींहंनि खां पोइ पंधु कंदे कंदे हू नेठि वञी ॿिए देह वटि निकितो। उन देह वटि पहुतो। जॾहिं उते पहुतो त ॾिसे हीउ बि सुतो पियो आहे। तंहिं करे शहज़ादो माट करे हिकिड़े पासे खां वेही रहियो। जॾहिं देह पासो उतलायो तॾहिं ही मामा मामा करे वञी संदसि पेरनि ते किरी पियो। देह चयुसि, जेकॾहिं मामा मामा न करी हा त सिरे जहिड़ा दाणा करे छॾिया हा, पर हाणे ठहियो। शहज़ादे हिन खे संदसि भाउ जा सलाम ॾिना ऐं निशानी बि ॾिनी। तंहिं ते देह ख़ुशि थी हिन खां ख़बरूं चारूं वरितूं। शहज़ादे चयुसि, आउं कंगल राणी जी मोहबत में गिरफ़्तार आहियां, उन जी ॾस लाइ हिते आयो आहियां। तंहिं ते देह चयुसि, कंगल राणी जी मूंखे का ख़बर कोन्हे, बाक़ी मुंहिंजो टियों भाउ अॻिते अथई, सो उन ॾे वञ, मन का उहा तोखे ख़बर ॾे। शहज़ादो हिन खां बि पता निशान वठी उन टे देह ॾांहुं रवानो थियो। आख़िर पंधु कंदो कंदो अची उन देह वटि पहुतो। देह हिन खे ॾिसी उलर करण ते हो त हिन मामा मामा करे वञी भांकुर पातुसि। देह चयुसि, जेकॾहिं मामा मामा न करी हा त पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾिया हा, सिरे जेतिरा दाणा करे छॾिया, पर हाणे जेको घुरणो हुजे घुर। हिन चयुसि, आउं कंगल राणी जी ॻोल्हा लाइ निकितल आहियां, सो ॾस पतो ॾियो। हिन देह चयुसि, मूंखे का ख़बर कोन्हे, मुंहिंजो चोथों भाउ वटि वञ, हू तोखे ॿुधाईंदो। ख़ैर ही उन चोथे वटि बि वियो। उन पंजे जो ॾस ॾिनसि, पंजे वरी छहें जो ॾस ॾिनसि, छहें वरी सतीं भाउ जो ॾस ॾिनसि। ही वीचारो नेठि ॾुखड़ा ॾिसंदो ॾिसंदो अची सतें देह वटि पहुतो। सतें देह वटि पहुतो। उते हिन खे छहनि ॿारनि जा सलाम ॾिनई। उन देह खे पंहिंजे छहनि ॿारनि जा सलाम ॾिनई, निशानियूं बि ॾिनई। हिन ते बि हिन खां अहवाल वरिता, जंहिं ते शहज़ादे पंहिंजो समूरो किसो करे ॿुधायुसि। देह चयुसि, हिते ॼाण त देव ऐं परियूं थियूं अचनि, जो हिते मूं वटि राग ऐं नाच जो महफ़िल रथियल आहे। आउं तोखे हिन कपह जे कोटे में विझी थो छॾियां, जीअं कंहिंखे बि तुंहिंजी बू न अचे। देह हिन खे लिकाए वांदो थियो। मथां देह ऐं परियूं अची कड़कियूं आदम बू कंदा अची पहुता। तंहिं ते हिन देह चयुसि, हिते आदम किथां आयो आहे, भुलिजो माट करे पंहिंजो राग नाच कयो। आख़िर ही राग नाच पूरो करे हलिया विया। पोइ देह शहज़ादे खे ॿाहिरि कढी केस ॾस ॾिनो त फलाणे हंधि खूह अथई, उन में टुबियूं वञी हण, पाणी तोखे हेठि छिकींदो, पर तूं जवान मुड़ुसु आहीं, पंहिंजी ख़बरदारी कजांइ। जेकॾहिं क़िस्मत चङी हूंदई त टुबी हणण में तोखे हिकु आनो हथु ईंदो, उन मां तोखे राणी मिलंदी, छो त कंगल राणी उन में बंदि आहे। उहो आनो हिफ़ाज़त सां संभाले पंहिंजे घर खणी वञी भञ। शहज़ादो अलाह जो आसरो करे हमत जी कमर कुशी करे उन ॾस ते रवानो थियो।
अची हुन खूह वटि पहुतो। खूह वटि पहुची अल्लाह खे यादि करे लथो। खूह में अंदरि ऐं वठी टुबियूं हणणु लॻो। टुबियूं हणंदे आने खे ॻोल्हणु लॻो। आख़िर के पेर ज़ोर हुअसि, का पीर हिन जा ज़ोर हुआ। 7 टुबी खां पोइ हिन खे उहो आनो हथायो। पोइ शुक्राना बजाए आणी आनो खणी सतीं ॾे वटि आयो। जे हिन खे फसियास ॾिसी खेसि मुबारकूं ॾिनी। हिदायत कईसि हाणे बिना देरि पंहिंजे घर वञण महिल खेसि पंहिंजो हिकु वार बि पटे ॾिनई। चयईं कंहिं बि महिल का ॾुखई पवी त हिन खे सेक ॾींदे तां अची उते हाज़ुर थींदुसि। शहज़ादो हिन खां मोकिलाए सभिनि ॾियण खां थींदो हर हिकु पंहिंजी कामयाबी जो अहवालु ॾींदो। अची पंहिंजे घर पहुतो। अचण शर्त पंहिंजे घर में आने खे भॻाई। उन मां हिकु चंड जहिड़ी सदा सुहिणी नौजवान औरत निकिरी पई, जंहिंखे ॾिसी शहज़ादे जा सभु ॾुख दर्द लही विया। कनि ॾींहं खां पोइ शहज़ादो वॾी धाम धूम सां कंगल राणी परणे। हू गूंगी ॿोड़ी शहज़ादी बि वठी आणे पाण वटि विहारियईं। पोइ हयाती जा बाक़ी ॾींहं निहायत ख़ैर ख़ुशी सां गुज़ारण लॻो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।